तंहिंजे करे असीं हिकिड़ी नई सिंध जो वरी बिज पिया छचूं। असां 46 ॾींहंनि जे लॉन्ग मार्च में असां भाइपी जो संग ॾिनो, मोहब्बत जो संग ॾिनो, इतिहाद जो संग ॾिनो। नतीजतन सिंध जूं समूरियूं सियासी घुरियूं वेठियूं। तव्हां ॾिसो अॼु लॉन्ग मार्च में समूरियुनि पॉलिटिकल पार्टीज़ असांजो इस्तक़बाल कयो। सिंध जी कहिड़ी धुर हुई जो इस्तक़बाल न कयो। सिंध में माज़ीअ में का अहिड़ी हिकिड़ी हड़ताल थी आहे जंहिंजी सभिनी हिमायत कई हुजे जीअं अवामी तहरीक जी हड़ताल जी हिमायत कई। सिंध में माज़ी में को अहिड़ो अलायंस चूंडियो वियो आहे जेको जंहिंजी कोऑर्डिनेटरशिप सां असांखे वास्तो न हुजे, जंहिंजी क़यादत सां वास्तो न हुजे। हिक ॿिए जे पार्टियुनि जे जलसनि में वञूं, गॾिजी सिंध जो केस हिते बि लड़ूं ऐं लाहौर में बि लड़ूं, जामछोरे में बि लड़ूं ऐं कंदकोट में बि लड़ूं। नवां मिसाल अवामी तहरीक क़ाइम थी करे। असीं हाणे बलदियाती चूंड विढ़ंदासीं, असीं तव्हांजे ज़िले जे हर तक ते इलेक्शन विढ़ंदासीं, सूबाई असेंबली ते विढ़ंदासीं, क़ौमी असेंबली ते विढ़ंदासीं। हर सीट ते सिंध जे खटे जे हर अदार वॾेरे खे चैलेंज कंदासीं, हुनजे साम्हूं बीहंदासीं। ही जेके नवां दोस्त आया आहिनि ऐं जेको शानदार जलसो थियो आहे हज़ारे माण्हुनि जो, हज़ारे भेनरनि जो, आऊं तव्हांजे साम्हूं हिन शानदार जलसे जे मुबारकबाद तौर ऐं उनजे शाबाश तौर आऊं तव्हांजे साम्हूं इहो ऐलान थो कयां त अवामी तहरीक अनवर सूमरे खे पंहिंजी मरकज़ी कमेटी जो मेंबर करे अॼु शामिल थी करे पंहिंजे मरकज़ में सिंध जे माण्हुनि खे ॿुधायो थो वञे मफ़ाहमत था कयूं, मफ़ाहमत था कयूं। मफ़ाहमत कहिड़ी आहे? मुराद अली शाह साहब खां पुछो, पाणी बंदि थी वियो, चए ख़त थो लिखां। पुराणी फिल्म हूंदी मुग़ल आज़म, ताजमहल, उन में हाणे मोबाइल फोन, हाणे छोकिरियूं ऐं छोकिरा छा था कनि, हिकिड़ो मैसेज लिखी 100 ॼणनि खे मोकिलींदा, वैलेंटाइन डे मुबारक 100 छोकिरनि खे, ऐं छोकिरो बि लिखे थो नया साल मुबारक 100 छोकिरियुनि खे। हाणे दौर हो उन ज़माने में मुराद अली शाह जो ॻाल्हि करे अकबर बादशाह वरी कहिड़ी नूरजान हुई न, नूरजान खे शहज़ादो सलीम ख़त लिखंदो। कीअं लिखंदो? पनो लिखी कबूतर जे पेर में ॿधंदो, पोइ कबूतर उॾाइबो, वञी नूरजान जे महल ते वेंदो। सिंध जो पाणी 6000 क्यूसेक बंदि। मुराद अली शाह खां पुछो छा थियो? चए आऊं इरसा ते ख़त पियो लिखां। पीर मज़हर साहब निकिरे थो ॿाहिरि वज़ीर आला हाउस मां, विच में बीठो आहे फारूक सतार, या विच में बीठो आहे राणा सनाउल्ला, या विच में बीठो आहे असांजो सब्ज़वारी साहब, हेॾां पीर मज़हर, हेॾां अयाज़ सुमरो साहब, पोयां ज़ुल्फ़कार मिर्ज़ा साहब, हेॾां साईं बीठो आहे मुराद अली शाह साहब, विच में एमक्यूएम जो ही छाती ढोके फारूक सतार। वो जो तो कोर कमेटी की मीटिंग चल रही है, अभी तक मसला हल नहीं हो सका, कोशिश करेंगे कायदे तहरीक ने पैगाम भेजा है, मगर हम अपने हुकूक से पीछे नहीं हटेंगे। मेरी कैमरामैन ने पीर मज़हर के आपका क्या ख्याल है? कि भाई सही कह रहे हैं। पीर मज़हर कहते तो हम खाना खाने भी अपने इत्तेहादियों से पूछे बगैर नहीं जाते। अदा पीर मज़हर साहब, मुराद अली शाह साहब, अयाज सुमरा साहब, तू घट करे पे ॿुधाई खाना खाइण न, तुझे झंग जे ख़्याल ते विंदे तरह एमक्यूएम का पुछी विंदे। तव्हीं भले मफ़ाहमत जी ॻाल्हि कयो, तव्हीं भले टपड़ पंहिंजो वतन खपायो, मफ़ाहमत था कयूं। बेनज़ीर साहिबा, तव्हांजी भेण असांजी भेण मारिजी वई, शहीद थी वई, तव्हां भले उनखे कातिलनि खे प्रमोशन ॾियो। जिन भेण बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ जिन रस्तो धोई छॾियो जाइ वारदात बचाइण लाइ, उहो DSP हाणे SP थी वियो। जंहिं सदस गाॾी जे जेका मोबाइल निकिती ऐं उन मोबाइल जो घस मटाए छॾियो ऐं लैंड क्रूज़र खे उन सेफ ऐं महफ़ूज़ रस्ते खां कढण जे बजाए दहशतगर्दनि जे विच वारे रस्ते ते मोकिलियो, उहो SP मां DIG थी वियो। म्यूनिसिपलिटी जो ऑफिसर तरक़ी करे वियो। जिन मुर्तज़ा भुट्टे खे गोलियूं हणी शहीद कयो, उहे बाइज़त बरी थी विया आहिनि ऐं प्रोमोट थी विया आहिनि। जिन लाला असद ऐं अयाज समेत जे खून जा परवाना जारी कया,
उन जनरल मुजीब के जो यूसुफ रज़ा गिलानी अवार्ड दिनो जेके जनरल मुजीब के जनरल असलम बेग के अवार्ड था ॾियनि उहे तव्हांजा दोस्त आहिनि या गद्दार आहिनि जेके बेनज़ीर जे कातिलनि खे सलाम था पेश कनि तव्हांजा दोस्त आहिनि या गद्दार आहिनि जेके सिंध जे पाणीअ जो सौदो था कनि उहे तव्हांजा भाउर आहिनि या सिंध जा गद्दार आहिनि जेके 10 किले अटे जे लाइ सिंध जे न्याणियुनि खे गाॾियुनि जे पोयां जोड़ाईंदा हुआ उहे पीपला MNA MPA तव्हांजा सजण आहिनि या सिंध जा गद्दार आहिनि उहे गद्दार आहिनि उन्हनि गद्दारनि सां हिसाब किताब अवामी तहरीक कंदी तव्हां कंदो ठटे जा माण्हू कंदा सिंध जा माण्हू कंदा छो त तव्हांजे सुतीअ में भेड़ ऐं जदोजहद जो दर्स पियल ही भले गद्दार पीपला MNA लीगला नवाज लीगो MQM पीपला छा बि चवनि तव्हांखे सुती पियल आहे ही त चनेसर जा वारिस आहिनि ही त जाम फेरोज़ जा सादिक जा जाफर जा साथी आहिनि ही त नाउमल जा साथी आहिनि ही अरबाबड़ा ही मुशीरड़ा ही वज़ीरड़ा ही त गद्दारनि जो दास्तान आहे हिननि जो उहो दास्तान जेको चनेसर दोहरायो जॾहिं अलाउद्दीन खिलजी आयो मैदान जंग खाग में चनेसर छा चयो चनेसर हथियार फिटा करे छॾिया चऊं तख़्त ते वेह जी अम्मा खां पुछी अचां हिननि जी अम्मा वरी पीपरनि जी अम्मा वरी MQM अथव ही परी माण्हू खां MQM खां पुछण वेंदा आहिनि 9-0 ते चनेसर छा चयो चई भल त हुजे सो लूलो लंघो भल त हुजे सो लूलो लंघो मोए वलीअ खां कुतो चङो जरपोटे जी फूंड अजाई दोदा तो छो जान विञाई आण मनी हा ऐश करी हा हीअं न जवानी में तूं मरी हा इहा हुई चनेसर जी सलाह ऐं जॾहिं बागुल खे दोदे चयो त खिलजी अलाउद्दीन खिलजी तुंहिंजो संग घुरे थो तख़्त चनेसर लाइ चाहे थो त बागुल छा जवाब ॾिनो बागुल यानी उन वक्त जी अॼु खां 1000 साल पुराणी उन ज़माने जी संजाणी तारीख़ उन बागुल छा जवाब ॾिनो बागुल चयो तुंहिंजो तख़्त अमानत आहे दोदे खे चयो तुंहिंजो तख़्त अमानत आहे सारो वक़्तु अमानत आहे हर माण्हू में जीउ बि आहे तंहिंमें हुनजो पीउ बि आहे ॾाढो पढ़ ॾाढो तड़ ॾाढो रोज़ अचे थो हुनखे आॾो नानो पढ़ नानो तड़ नानो हुन खां दाए कॾहिं बेगानो जे तूं विढ़ंदे मारियो वेंदे हिन बस्तीअ तां वारियो वेंदे दोदा तुंहिंजो साथ वेंदो माण्हुनि जो वेसाह न ईंदो तुंहिंजा पुट ऐं तुंहिंजा पोटा रहंदा तोसां पूर विछोटा तुंहिंजा पुट ऐं तुंहिंजा पोटा रहंदा तोसां पूर विछोटा आज़ादीअ लाइ रिढ़ंदा आख़िर रिढ़ंदे रिढ़ंदे विढ़ंदा आख़िर तिन जे लाइ मिसाल छॾे वञ ऐं जे चाही खाल छॾे वञ मुंहिंजे लाइ तूं जोब क़बूली खलजी कुतो जोब क़बूली ऐं पोइ हुन ज़माने जी अवामी तहरीक जे रहनुमा लतीफ़ जे हीरे सिंध जे सपूत तव्हांजे ॾाॾनि ऐं पड़दारनि जे ॾाॾे हिन अनवर सुमरे मुस्तफ़ा वारनि जे पड़दारनि जे पड़दाॾे हुन साबिदा सुमरे हमीदा सुमरो जे पड़दारनि जे तड़दाॾे ऐं सॼे सिंध जे तख़्त जे वारिस दोदे सुमरे छा चयो केॾी ॾाढी ॻाल्हि चई थो पंहिंजी भेण खे चयो केॾी ॾाढी ॻाल्हि चई थो मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि कई थो केॾी ॾाढी ॻाल्हि चई थो मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि कई थो तुंहिंजो मुंहिंजो खून बि साॻियो जीअण लाइ जुनून बि साॻियो ऐं सिंध सपूतो सर्वे चो भल वेरीअ सां अॼु बर में चो ऐं सिंध सपूतो सर्वे चो भल वेरीअ सां अॼु बर में चो मां मरंदे ताईं वार कंदुसि ऐं धारनि जा सिर धार कंदुसि ही कंठ कुलनि ते आजेसी ही कंठ कुलनि ते आजेसी हू पेर भरींदा अचे थी हिन धरतीअ ते या अम्मी आहे ही गिदड़ी हूअ निकमी आहे चल जीगल ते के कार अचे चल सिंध ते का न मयार अचे चल सिंध ते का न मयार अचे जीअं सिंध जीअं ठटे जा अज़ीम माण्हू